अचो सम्झूं था त हिकिड़े अणपुर जी आसान तरीन हालत यानी सिम्पलेस्ट फॉर्म छा हूंदो आहे। असां अणपुर था खणूं 16/40 ऐं ॿियो था खणूं 10/25। हाणे असांखे इन्हनि खे आसान तरीन हालत में पुॼाइणो आहे ऐं असां अॻु में इक्विवेलेंट फ्रैक्शन जे बारे में पढ़ी आया आहियूं त अगरि असां कंहिं बि फ्रैक्शन खे अगरि साॻे अंग सां ज़र्ब या वंड कंदा आहियूं उनजे न्यूमरेटर या डिनोमिनेटर खे, त असांखे जेको फ्रैक्शन मिलंदो आहे उहो बराबरि हूंदो आहे असांजे अॻूणे फ्रैक्शन जे। त असां वटि पहिरियों फ्रैक्शन आहे 16/40। हाणे 16 ऐं 40 खे लाइ को हिकिड़ो अहिड़ो अंग था ॻोल्हियूं जेको ॿिन्हिनि खे वंड करे। त 16 खे बि 8 वंड करे थो ऐं 40 खे बि 8 वंड करे थो। त अगरि असां ॿिन्हिनि अंगनि खे 8 सां वंड कयूं त असांखे 2/5 मिली वेंदो। त असां चई सघूं था 2/5 जेको आहे इहो आसान तरीन हालत या सिंपलेस्ट फॉर्म आहे ऐं इन ॿिन्हिनि जे विच में को बि कॉमन फैक्टर यानी को अहिड़ो जुज़ो न आहे जेको ॿिन्हिनि खे वंड करे हिक खां अलावा। ऐं अगरि जॾहिं ॿिनि अंगनि खे हिक खां अलावा को बि अंग वंड न कंदो आहे त असां हुनखे चवंदा आहियूं त उहो सिंपलेस्ट फॉर्म आहे। हाणे अचो त ॿिए मिसाल ते था अचूं। हिते असां वटि 10/25 आहे ऐं ॿिन्हिनि खे 5 जो खोड़ो लॻे थो, त असां 10 खे ऐं 25 खे ॿिन्हिनि खे 5 सां वंड करे सघूं था। पर हाणे असां सोचे सघूं था त पोयों त असां 8 सां वंड कयो हुयोसीं ऐं हिन में असां 5 सां वंड करे रहिया आहियूं। त इहो असांखे कीअं ख़बर पए त असांखे कहिड़े अंग सां वंड करिणो आहे, इहा शइ असांखे कीअं हासिलु थिए। त इहा शइ आसान आहे, इहा ट्रायल एंड एरर सां थींदी आहे। असां जेतिरी कोशिशि कंदासीं प्रैक्टिस कंदासीं ओतिरो आसानी सां असांखे सम्झ अची वेंदो। हाणे अचो त सवाल ते वापसि था अचूं। 10 खे 5 सां वंड कंदासीं त 2 बचंदा ऐं 25 खे 5 सां वंड करण ते 5 बचंदा। त इहो असांजो सिंपलेस्ट फॉर्म आहे, छाकाणि त हिनखे ॿियो को अंग वंड नथो करे। हाणे वरी 16/40 था खणूं। हाणे ॾिसो त अगरि असां डायरेक्ट 8 सां न कयूं आहे ऐं सिर्फ़ु 2 सां कयूं आहे, छाकाणि त ॿई इवन नंबर आहिनि, त ॿिन्हिनि खे 2 वंड कंदो त असांखे मिले आहे 8/20। हाणे वरी 8 ऐं 20 खे 2 जो खोड़ो लॻे थो, त असां वरी 2 सां वंड कयूं आहे, त 8 खे वंड कयूं आहे 2 सां ऐं 20 खे बि 2 सां कयूं आहे, त 4/10 मिलंदा। वरी 2 जो खोड़ो लॻे थो त असां वरी हिननि खे कयूं 2 सां वंड, त असांखे मिलंदा 2/5। त हाणे असां वरी साॻे सिंपलेस्ट फॉर्म ते पुॼी सघूं पिया, पर असां मल्टीपल स्टेप यानी घणनि ई ॾाकनि खां पोइ हिन ते पहुतासीं। ऐं हिन में अगरि को अहिड़ो ॿियो जुज़ो हुजे आहे जेको 2 या 5 खे वंड करे आहे, त असां हुनखे वरी हुन सां वंड कयूं आहे ऐं अञा सिंपल फॉर्म ते पुॼण जी कोशिशि कयूं आहे या सिंपलेस्ट फॉर्म ते पुॼण जी कोशिशि कयूं आहे। त असांखे जॾहिं बि को अणपुर हूंदो आहे त उनजे मथे अंग खे ऐं हेठि अंग खे अहिड़े अंग सां वंड करिणो हूंदो आहे जेको ॿिन्हिनि खे ज़र्ब या वंड करे सिंपलेस्ट फॉर्म यानी आसान हालत में पुॼण जे लाइ। ॿियो मिसाल था खणूं त असां वटि आहे 21/56। हाणे 21 ऐं 56 जा जुज़ा था कढूं त 21 थींदो 7/3, छाकाणि 7 खे असां 3 सां ज़र्ब कंदासीं त पोइ ई असांखे 21 ठहंदो। ऐं 56 जा जेके जुज़ा थींदा उहो थींदा 7/8, त 7 8 असां वटि 56 थींदो आहे। हाणे 7 हिकिड़ो अहिड़ो अंग आहे जेको ॿिन्हिनि खे वंड करे थो, माना हिकिड़ो अहिड़ो जुज़ो आहे जेको ॿिन्हिनि खे वंड करे थो। त असां हिन ॿिन्हिनि खे 7 सां वंड करे सघूं था। त 21/7 असां वटि थी वेंदो 3 ऐं 56 खे अगरि असां 7 सां वंड कंदासीं त असां वटि 8 थी वेंदो। त मतिलबु असां वटि जेको जवाबु अची वेंदो उहो 3/8 अची वेंदो। हाणे अगरि 3 ऐं 8 जा असां जुज़ा कढूं त 3 जा जुज़ा थींदा 3/1 ऐं 8 जा जुज़ा थींदा 4/2 या 2/2/2, 3 दफ़ा 2 बि लिखी सघूं था असां। पर ॾिसो त हिननि में को बि अहिड़ो जुज़ो न आहे जेको साॻियो आहे हिक खां अलावा। त जॾहिं बि ॿिनि न्यूमरेटर ऐं डिनोमिनेटर जे विच में जेको जुज़ो आहे उहो हिक खां अलावा साॻियो न हुजे त उनखे असां चवंदा आहियूं त उहो सिंपलेस्ट फॉर्म में आहे, आसान तरीन हालत में आहे। हाणे जो त हिकिड़ो ॿियो मिसाल था कयूं। असां खणूं था 30/66। त हाणे 30 ऐं 66 खे असांखे नज़रे थो पियो त 6 जो खोड़ो लॻंदो, छाकाणि त 6 जे खोड़े में 30 बि ईंदो 66 बि ईंदो ऐं 6/5 असां वटि 30 थी वेंदो ऐं 6/11 असां वटि 66 थी वेंदो। त असां वटि आसान तरीक़ो त इहो आहे त असां 6 खे हेठियां ऐं मथियां कटे छॾियूं। पर अगरि असां हिन खे हल कयूं ऐं ॿिन्हिनि खे 6 सां वंड कयूं त 30 खे बि 6 सां वंड था कयूं ऐं उन सां गॾोगॾु हेठियों जेको असां वटि डिनोमिनेटर आहे 66 उनखे बि 6 सां वंड था कयूं, छाकाणि त असांखे ख़बर आहे 6 अहिड़ो जुज़ो आहे जेको ॿिन्हिनि में मौजूदु आहे। हाणे अगरि हल कयूं हिनखे त मथे असां वटि 5 बचंदो ऐं 66 खे 6 सां वंड कंदासीं त 11 बचंदो। 5 ऐं 11 में अहिड़ो को बि जुज़ो न आहे जेको ॿिन्हिनि खे वंड करे सवाइ हिक जे। त मतिलबु असां चई सघूं था 5/11 असां वटि सिंपलेस्ट फॉर्म आहे, आसान तरीन हालत आहे। हाणे ॿियो मिसाल था खणूं त 20/10। हाणे असां 20/10 खे ॾिसी सघूं था आसानी सां त इहो जेको आहे इन ॿिन्हिनि खे 10 जो खोड़ो लॻे थो ऐं 20/10 खे अगरि असां 10 सां वंड कयूं ॿिन्हिनि खे त असांखे 2/1 या हिनखे असां सिधो 2 बि लिखी सघूं था, छो त अपॉन में 1 न आहे लिखिबो। त इहो असां वटि आसानी सां निकिरी ईंदो जेको असां वटि सिंपलेस्ट फॉर्म ऑफ फ्रैक्शन हूंदो यानी आसान तरीन हालत हूंदी इन फ्रैक्शन जी। त जॾहिं असां वटि अहिड़ी सूरत हाल अची वञे जॾहिं असां न्यूमरेटर ऐं डिनोमिनेटर खे साॻे अंग सां वंड न करे सघूं ऐं उन्हनि जे विच में को बि अहिड़ो जुज़ो न हुजे जेको ॿिन्हिनि में मौजूदु आहे, त अहिड़े क़िस्म जे फ्रैक्शन ते जंहिं ते असां पुॼंदा आहियूं उनखे चइबो आहे सिंपलेस्ट फॉर्म या आसान तरीन हालत कंहिं बि फ्रैक्शन जी।